अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधु खबर जो स्लो जारी है। तव्हां सां जाती मां ख़बर शेयर कंदालो। जाती चांटो की जुआर हुअण करे समुंड जी चाड़ में लाथ न अचण सबब नांगर डोरो आउटफॉल ड्रेन सिम नाले में पानी की तेज़ी से वाध थियण जे करे आडी 38 तां रोटू पवण ऐं भिटू करण सबब घारा पवण जो खतरो वधण लगो है। इलाके वासिन में खौफ वारी सूरत हाल पैदा थी वियो है। रहवासिन वडेरो मोहम्मद बख्श सियाल, गुलाम हुसैन सियाल, सिद्दीक लोढो जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे ड्रेनेज इंतजाम खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते रहवासिन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बरसात पवण ऐं ज़िले टने मोहम्मद खान सजावल जो ड्रेनेज ऐं बरसाती पानी नागनडोरो सिम नाले में निकाल करे समुंड छोर थी रहियो आहे। पर सामूंडी वेरूं अचण सबब सिम नाले के घारा पवण जो खतरो वधण लगो है। असांजे ॻोठ जे साम्हूं सिम नाले जो भिटू करण ऐं रोटू पवण सबब घारे जो खतरो वधी रहियो आहे ऐं ड्रेनेज अमलो लापरवाही जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। भिटू करण ऐं रूटू बंद करण लाइ इंतजामिया न पहुती आहे। इन्हनि चयो त असांखे हिन सिम नाले जे घारे पवण जो खतरो आहे। हिननि ज़िले इंतजामिया खां मुतालबो कयो आहे त नांगनडोरो आउट फॉल ड्रेन जे आडी 38 समेत साहिली पट्टी ताईं पक्की पथरनि जी बीचक ॾियारी रहवासिन खे परेशानी का बचाया वने। वधिक खबरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।